दी इज़ी टेक्नोलॉजी स्कूल घारो जे प्रिंसिपल इशफाक खत्री पारां स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जी सालियाने रिज़ल्ट जे मौक़े ते अल हबीब रेस्टोरेंट जे गार्डन में हिक पुरवकार रंगारंग शानदार तक़रीब जो एहतमाम कयो वियो। तक़रीब जा महिमान ख़ास मोहम्मद हसन सुमरो गुलाम नबी खत्री हुआ। जॾहिं त मोज़िज़ीन में सीआईए पुलिस ठठो इंचार्ज इंस्पेक्टर मुमताज़ अली ब्रोही एसएचओ घारो अली मोहम्मद हमरा हुआ, जिन खे स्कूल इंतज़ामिया तरफ़ां एज़ाज़ी शील्ड्स पेश कयूं वयूं। तक़रीब में शागिर्दनि जे वालिदीन, शहरिन, सहाफ़िन ऐं स्कूल जे उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में इनाम विरहाया विया। उन मौक़े ते स्कूली ॿारनि में तक़रीरूं, मुख़्तलिफ़ टेबलोज़ ऐं तफ़रीही कारकर्दगियूं पेश कयूं। तक़रीब जी ख़ास दिलकशी हैदराबादी ग्रुप पारां पेश कयल मैजिक शो हो, जंहिं में स्कूली ॿारनि खे लुत्फ़अंदोज़ करे छॾियो। प्रोग्राम जी कवरेज लाइ प्रेस क्लब घारो जे नायब सदर सैयद इमरान अली, जनरल सेक्रेटरी राजा रशीद पंवर, ज़ुल्फ़कार अली सैयद, दोदो मल महेश्वरी ऐं ॿियनि सहाफ़िन पिण शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची